दोस्तों, अॼु मां तव्हांखे हिकु अहिड़ी कहाणी ॿुधाइण वारो आहियां जेका शायदि तव्हांजी ज़िंदगी खे बदिलाए छॾे। इहा कहाणी हैदर सिंधीअ जी कहाणी आहे। हिकु बासलाहियत नौजवान जेको पंहिंजे ख्वाबनि जे पुठियां टुड़ंदो रहियो, पर आख़िर हैदर सिंधी सिर्फ़ु हिकु नालो न हो, हिकु जज़्बो हो, हिकु अहिड़ो नौजवान जंहिंखे लिखण पढ़ण जो शौक़ु हो। साहब संदसि जुनून हुई ऐं सिंध जे हिकु अहिड़े नंढड़े ॻोठ टंडो रहीम खान में संदसि सफ़र शुरू थियो। उते हिन मक़ामी सिंधी न्यूज़ चैनल जी नुमाइंदगी कई, पर हैदर जा ख्वाब वॾा हुआ। हिन सोचियो जेकॾहिं कराची वञा त शायदि वॾे प्लेटफॉर्म ते कमु करे सघां। ऐं ईअं कुझु साल अॻु हैदर सिंधी कराची पहुतो। वॾे शहर में वॾा ख्वाब। संदसि हिकु दोस्त कादर लाशारी हुयो जंहिं खेसि मदद कई। पहिरीं हिकु सिंधी चैनल में नौकिरी मिली, हैदर ख़ुशि रहियो। पोइ हिन बोल टीवी जहिड़े वॾे चैनल में कमु कयो, पर उते मसला शुरू थिया। महीननि जा महीना पघार न मिलंदी हुई। संदसि महिनत जा पैसा चैनल ते रहिजी विया। पर हैदर हारायो न। ॿीहर कादर जी मदद सां ॿिए सिंधी चैनल में कमु शुरू कयो ऐं कावश जे डिजिटल पेज खे बि संभालियो। हिकु महिनती ईमानदार सहाफ़ी जी हैसियत सां संदसि नालो सुञातो वेंदो हो। पर कुझु साल अॻु हैदर जी ज़िंदगी में हिकु अहम मोड़ आयो। खेसि सरकारी प्राइमरी मास्तरी जी नौकिरी मिली। पर सुवाल इहो हो त कराचीअ में रहिजे या ॻोठ में। कराची जी ज़िंदगी महांगी हुई। 40-50 हज़ार में घर हलाइण मुश्किल ऐं 20,000 किराए में बाक़ी बिजली गैस राशन ऐं ॿियनि ख़र्चनि में। संदसि वेझनि सलाह ॾिनी त हैदर ॻोठ वञ, उते पंहिंजो घर आहे, ख़र्च घटि आहे, सरकारी नौकिरी आहे, बाक़ी वांदे वक़्त में ॿियो कुझु बि करे सघीं थो। हैदर राज़ी थी वियो। महीने ॾेढ में वापसि टंडो रहीम खान पहुतो, नौकिरी शुरू कई। पर असां नथा ॼाणूं त कॾहिं ज़िंदगी कहिड़े मोड़ ते वठी वेंदी आहे। साल ॾेढ अॻु उहा ख़बर आई जेका सभिनी खे हैरान करे छॾियो। हैदर हिकु मोबाइल गेम खेॾण लॻो, पर उहा का आम गेम न हुई। उहा हुई ऑनलाइन गैम्बलिंग, यानी जुआ। शुरूआत में सिर्फ़ु मज़े लाइ खेॾियो, पोइ नंढा पैसा लॻाइण शुरू कया। कॾहिं खटियो, कॾहिं हारायो, पर आहिस्ता आहिस्ता उहा रांदि संदसि जुनून बणिजी वई। ऐं हर भेरो हाराइण खां पोइ दिमाग़ में उहे आवाज़, अॻिले भेरो ज़रूरु खटंदुसि, हिन भेरे ज़रूरु खटंदुसि, बसि हिकु भेरो वधीक कोशिशि करे ॾिसां। पोइ उहा राति आई। हैदर 9 लख रुपया खटिया। 9 लख हिकु राति में। हिन सोचो, ॾिसो मां सही करे रहियो आहियां। पर ॿी राति जो छा थियो? 11 लख रुपया हाराया। हिकु राति में सभु कुझु ख़तमु। पर हैदर रुकियो न। हिन सोचो मां वापसि खटी सघां थो, मूंखे बसि वधीक पैसनि जी ज़रूरत आहे। ऐं हितां शुरू थी असुल कहाणी। सरकारी पघार जा पैसा लॻाइण शुरू कया, ख़तमु थी विया। दोस्तनि खां कर्ज़ वरितो, उन में लॻायो, हारजी वियो। ॼाण सुञाण वारनि खां पैसा वरिता, गेम में लॻाया, ॿीहर हारजी वियो। भाइरनि ऐं ख़ानदान वारनि खां लखें रुपयनि जो कर्ज़ वरितो, उन्हनि खे चयो बसि हिकु आख़िरी भेरो, मां सभु कुझु वापसि करे छॾींदुसि। पर जुआ में कॾहिं बि माण्हूअ खे वापसि कुझु नथो मिले। हैदर हाणे हिन रांदि जो आदी बणिजी चुको हो। ईअं जीअं को माण्हू कंहिं नुक़सानकार आदत जो शिकार थी वञे थो, ईअं ई हैदर बि हिन मोबाइल गेम जो कैदी बणिजी वियो। ॾींहं राति हर वक़्तु बसि हिकु ई सोच, अॻिले भेरे ज़रूरु खटंदुसि। पर असल में छा थी रहियो हो? उहे कंपनियूं जेके उहे गेम्स ठाहिनि थियूं, उन्हनि जे ठाहियल हूंदी आहे त माण्हू हारे, कॾहिं कॾहिं खटनि, त जीअं वधीक खेॾण लाइ राग़िब थियनि, पर आख़िर में हार ज़रूरु उन्हनि जी थींदी। तव्हां वटि 100,000 या 5,000 रुपया ईंदा त से बि साॻी रांदि में लॻाए छॾींदव। संदसि ज़हन मुकमिल तौर ते हिन रांदि में जकड़जी चुको हो। गुज़िरियल साल गर्मियुनि जे मोकलुनि में हैदर ॿीहर कराची आयो, शायदि नई शुरूआत करण, शायदि ॿीहर पंहिंजे पेरनि ते बीहण। हिन हिकु वास्ते वारे खां मोटरसाइकिल वरिती ऐं बाइक हलाइण जो धंधो शुरू कयो। वेझनि माइटनि सोचो चङो थियो, शायदि हैदर ॿीहर पंहिंजी ज़िंदगी संभाले वठंदो। केतिरनि खे सम्झायो, हैदर उहा रांदि छॾे ॾे, तूं पंहिंजी ज़िंदगी बर्बाद करे रहियो आहीं। पर इन नशे जो आदी माण्हू कंहिंजी ॿुधंदो ई न आहे। 1,000 रुपया कमाईंदो हो, से बि 1,000 गेम में लॻाईंदो हो। 2,000 कमाईंदो हो, से बि विञाईंदो हो। कंहिं जे बि सम्झाइण सां न सम्झो। कुझु हफ़्तनि खां पोइ हैदर ॿीहर टंडो रहीम वापसि आयो, पर वापसि वञे त छा थियो? ॿीहर माण्हुनि खां कर्ज़ वरिताईं, गेम में लॻायईं, हारायईं, ऐं ॿीहर भाइरनि ऐं दोस्तनि खे चयईं बसि हिकु आख़िरी भेरो। उन्हनि खां पैसा वरिता, लॻाया ऐं उहे बि हाराया। हाणे त ॻोठ में माण्हू खेसि ॾिसी मुंहुं मोड़ण लॻा। भाइर बि तंग अची विया, दोस्त बि धार थी विया, वेझा माइट बि फ़ासिला अख़्तियार करे विया। हैदर अकेलाई जो शिकार थियण लॻो। अकेलाई, कर्ज़ जो भार,
ऐं हिन नशे खां आज़ादी न मिलणु उन्हनि सभिनी मिली हैदर खे उदाईअ में धिकी छॾियो। हू मायूसी जो शिकार थियणु लॻो ऐं डिप्रेशन में हलियो वियो। राति जो निंड न ईंदी हुई, ॾींहं में कम ते ध्यानु न ॾेई सघंदो हो, बसि हिक ई सोच, हाणे मां कीअं उन्हनि कर्ज़नि खे भरींदुसि। ऐं पोइ उहे ॾींहं आया जॾहिं हैदर खे लॻो त हाणे को बि रस्तो नाहे बचियो। हर तरफ़ कर्ज़, हर तरफ़ मायूसी, हर तरफ़ ऊंदाही। ऐं आहिस्ता आहिस्ता संदसि ज़हन में उहा सोच अचणु लॻी, छा मां हिन सभिनी मसइलनि खां हमेशह लाइ आज़ादु थी सघां थो? इहा सोच जेका कंहिं बि माण्हूअ लाइ ख़तरनाक तरीन सोच हूंदी आहे। ऐं हिकु राति जॾहिं दुनिया सुम्ही रही हुई, हैदर हिकु ग़लति फ़ैसिलो कयो। हिन ज़हरीली दवा पीती ऐं पंहिंजी ज़िंदगी जो ख़ात्मो करे छॾियो। सुबुह जो जॾहिं इहा ख़बर मिली त हैदर हाणे हिन दुनिया में नाहे रहियो, त सभिनी खे एतिरो सदमो थियो जो लफ़्ज़नि में बयानु नथो करे सघिजे। हिकु नौजवान जंहिंजे अॻियां पूरी ज़िंदगी हुई, हिकु पीउ जंहिंजा नंढड़ा बच्चा हुआ, ऐं हिकु पुटु जंहिंजा वालदेन हुया, हिकु भाउ जंहिंजा भाइर भेनर हुआ, सभु कुझु हिकु लम्हे में ख़तमु थी वियो। रहीम खान में 2 ॾींहंनि ताईं मातम जो माहौल रहियो, ऐं उन्हनि ॾींहंनि में जॾहिं माण्हू गॾु थिया त उहे वाक़िया ॿुधण में आया जेकी कंहिंखे बि सोचण ते मजबूर करे छॾनि था। था त तव्हां हैदर अकेलो न हो। टंडो रहीम ऐं उनजे भर पासे वारनि इलाइक़नि में सवे नौजवान हिन साॻी मसइले में फाथल आहिनि। के माण्हू लखें रुपया हाराए वेठा आहिनि, कन पंहिंजा घर ज़मीनूं असां सां विकिरो करे छॾिया आहिनि। तक़रीबन सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में इहा रांदि हले पई, ऐं केतिरनि पंहिंजी ज़िंदगी विञाए छॾी। केतिरा ई ज़ीनी तौर ते बीमार थी विया आहिनि, जंहिंजा ख़ानदान टुटी विया आहिनि, भाइरनि में दुश्मनियूं पैदा थी वियूं आहिनि। ऐं सभ खां ख़ौफ़नाक ॻाल्हि इहा आहे त उहो सिलसिलो अञा बि जारी आहे। सिंध में हर रोज़ नवां नौजवान हिन दलदल में फासी रहिया आहिनि। मोबाइल फ़ोन ते कुझु एप्लीकेशन ज़रिए जेकी जुआ खेॾण जी सहूलियत ॾियनि थियूं, जेतोणीक हुकूमत पाबंदी लॻाई आहे, पर माण्हू VPN इस्तेमालु करे उन्हनि एप्स ताईं पहुची वञनि था। जेकॾहिं तव्हां हिन वक़्तु ही वीडियो ॾिसी रहिया आहियो ऐं तव्हां या तव्हांजो को वास्ते वारो, को दोस्त, को भाउ, को माइट हिन क़िस्म जे कंहिं बि रांदि में मुलविस आहे, त महिरबानी करे उनखे हाणे ई रोकियो, छो त राति जो अमीर थियण जो ख़्वाबु हिकु भवाइतो ख़्वाबु आहे ऐं उहो कॾहिं बि पूरो नथो थी सघे।